दोस्तों अॼु मोहम्मद उर्फ़ चांडी जो एल्बम आहे 19 वॉल्यूम आहे 67 थर प्रोडक्शन जी पेशकश। एल्बम जो टाइटल आहे बेवस दिल। हिन में हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ॻायो उर्फ़ चांडी। गीत जा ॿोल आहिनि, मूंसां पाण सचो न आहीं तूं, मूंसां पाण सचो न आहीं तूं, मतिलबु कंहिं ॿिए सां बि यारी दोस्ती आहे, मूंसां तूं सचो न आहीं। अहिड़े हिसाब सां कुझु गीत आहे, शाइर लिखियो आहे। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, कमेंट्स शामिलु कया वञनि त जीअं दोस्तनि खे बि ख़ुशी थिए। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अमन लिखियो आहे त मैं आपके साथ हूँ। वॾी महिरबानी वहीद भाउ। हिकिड़ो नओं दोस्त आहे सिंधी सॉन्ग्स, जियो प्यारा ज़बरदस्त, वॾी महिरबानियूं लख थोरा। जेके बि दोस्त कमेंट्स कंदा उन्हनि जी कमेंट्स शामिलु कंदासीं ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन आहे ऐं हिन में कोई गीत वीत न आहे शामिलु। कमु कुझु ईअं रखियो आहे त जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात हुजे, जेके मौसीक़ी सां इश्क़ रखनि था, चाह रखनि था। जेके उर्फ़ चांडी जा परस्तार आहिनि, काफ़ी जेके परस्तार पुराणा आहिनि उन्हनि खे त सॼी मालूमात हूंदी। जेके नवां परस्तार आहिनि उन्हनि खे एतिरी मालूमात न हूंदी आहे। उहे चंद कलाम ॿुधंदा आहिनि ऐं उनखे कुझु कलाम वणी बि वेंदा आहिनि त उहो एल्बम ॻोल्हणु चाहींदा आहिनि त उहो एल्बम असां ॻोल्हियूं त उन्हनि खे ही लिंक शेयर कई वञे। जेके दोस्त वीडियो ॿुधनि था उन्हनि खे ईअं आहे त ख़बर पइजी वेंदी त हिन कैसेट में इहे कलाम आहिनि ऐं उन्हनि खे सॼी ख़बर पइजी वेंदी त ही एल्बम ही आहे, हिन एतिरे साल में आयो आहे ऐं हिन जा गीत कहिड़ा कहिड़ा सुठा आहिनि, कहिड़ा कीअं आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, उहा सॼी ॼाण असां हिन में ॾियूं था पिया। ऐं हिननि जी सिलेक्शन जेका कई आहे परवेज़ अहमद चांडी साहब जी आहे सिलेक्शन, शाइर आहे उहो बि सुठो। ऐं अली मोहम्मद उडराई, ज़मा ख़ासकिली तमामु बहितरीनु शाइर आहिनि जेके थर प्रोडक्शन सां गॾु हलनि था। उर्फ़ चांडी जो लाड़ जो ज़बरदस्त फ़नकार आहे। लाड़ जा काफ़ी सारा फ़नकार आहिनि ऐं तव्हांखे जंहिं कंहिं ॿिए फ़नकार जी वीडियो खपे त कमेंट्स उन लाइ ज़रूरु कंदा। असां उहा कमेंट्स शामिलु कंदासीं ऐं उहा तव्हांजी ख़्वाहिश पूरी कंदासीं। असां कमु इहो रखियो आहे त कलाम ॿुधाया वञनि, केतिरा कलाम आहिनि, कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, अने शाइरनि जा नाला ॿुधाया वञनि। असां इहो कमु रखियो आहे। काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे, काफ़ी दोस्त कमेंट्स बि कनि था ऐं नवां दोस्त जेके वीडियो ॾिसनि था उन्हनि खे जेकॾहिं वीडियो पसंदि ईंदो आहे त लाइक करे छॾनि ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾनि ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर कनि जेके अॼुकल्ह यूट्यूब ते सर्चिंग कनि था, कलाम ॻोल्हनि था। त हलूं था। हिन पहिरियों कलाम आहे शफ़ी मोहम्मद जी शाइरी आहे, ग़रीब आहियां। उनखां पोइ आहे अनवर चांडी जो कलाम आहे, रही ॾींहं ॿ टे हर को हलियो वेंदो। उनखां पोइ थी बेवस दिलि अलण ॾेथो जो कलाम आहे। उनखां पोइ हाणे तोखे ॾिसां, ही सरमिच बलोच जो कलाम आहे। ऐं उनखां पोइ चरी दिलि मूंखे मुनीर जान शाइर आहे। ऐं उनखां पोइ आहे मूंसां पाण सचो न आहीं, अब्बास मदार जो कलाम आहे। सफ़ा जंहिंखे विसारे वेठो आहीं, ही ख़ादिम हुसैन जो कलाम आहे। ऐं ॿियो आहे हाजी मोहम्मद बख़्श जो कलाम आहे, कॾहिं कॾहिं मूंखे यादि कंदो कर जानी। उनखां पोइ आख़िरी कलाम पंहिंजी जान जो कसम आहे। कासिम खोसो जी शाइरी आहे। एल्बम कंप्लीट थी चुको ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे बि सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदा त जीअं उन्हनि खे कुझु मालूमात अची वञे हिन बारे में। ऐं दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कंदा जीअं उन्हनि खे बि मालूमात जी ख़बर पए। ऐं जेकॾहिं कंहिं ॿिए फ़नकार लाइ वीडियो चाहियो था त उन लाइ कमेंट ज़रूरु कंदा।